तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। पीर तरीक़त, रहबरे शरीयत, मखदूमे अहले सुन्नत हज़रत पीर शमसुद्दीन दामत बरकातुहुल आलिया स्टेज से वेठल अहले सुन्नत जा जलीलुल कदर उलमाए किराम, सादाते इज़ाम ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो भाइरो, अल्लाह जा शुक्राना जो हिक अल्लाह जे कामिल सालिह अकमल वलीउल्लाह जे उर्स पाक में रब असांखे हाज़िरी जो मौक़ो मिलाए। अल्लाह जे दोस्तन जे विलादत जा ॾिहाड़ा बि बाइसे बरकत हूंदा आहिनि। उन्हनि जे दुनिया खां विछड़ी पंहिंजे हक़ीक़ी मालिक सां मिलण जा ॾिहाड़ा, उन्हनि जे विसाल जा ॾिहाड़ा बि बाइसे ख़ैर ऐं बरकत हूंदा आहिनि। क़ुरान पाक में इन्हनि खे अय्यामुल्लाह सॾियो वियो आहे। छा सॾियो वियो आहे? अय्यामुल्लाह, यानी अल्लाह जा ॾिहाड़ा। हूअं त हड़ई ॾींहं अल्लाह जा ॾींहं आहिनि, हर रातियूं अल्लाह जो रातियूं आहिनि, हर महीनो अल्लाह जो महीनो आहे। पर कन कन ॾिहाड़नि खे अल्लाह ताला पंहिंजी ज़ात सां निस्बत ॾींदे उन्हनि जी अहमियत, उन्हनि जो दर्जो, उन्हनि जो मक़ाम पंहिंजे पाननि ते वाज़िह चिटो ऐं पधरो कंदो। भला तव्हां चुप जो रोज़ो रखे आया आहियो या साईं शमसुद्दीन तव्हांखे झलियो आहे त सुभान अल्लाह बि न चइजो, हथ मथे करे जो सुभान अल्लाह। अल्लाह मदीनो ॾेखारींदो आहे, अल्लाह जे वलीअ जे उर्स में वेठा आहियो, सुजाग थी अखियूं बि खोलियो, कन बि खोलियो, दिल बि खोलियो ऐं अल्लाह जो क़ुरान ॿुधो, मदीने वारे जो शान ॿुधो। वरी थोरी देर में मुंहिंजो सुहिणो कंबर वारो साईं दीदार करे दिल ठारजो, पंहिंजो सीनो ठारजो, तवज्जो सां मदीने वारे मीर जो शान ऐं अल्लाह जे दोस्तन जो मकाम ॿुधो। अल्लाह जो कुरान सूरह इब्राहिम रब तो फरमाए वज़क्किरहुम बिअय्यामिल्लाह, हे मुंहिंजा महबूब इन्हनि खे अल्लाह जा ॾिहाड़ा याद ॾिया। अल्लाह जा ॾिहाड़ा इन्हनि खे याद ॾिया। याद उहा शइ ॾियार बि आहे जेका मतां विसरी वई हुजे, जेका ज़हन में याद न हुजे उनखे याद ॾियारबो आहे। अल्लाह फरमाए थो मुंहिंजा महबूब उहे ॾिहाड़ा जेकी अल्लाह जा ॾिहाड़ा आहिनि, इहे पंहिंजे उम्मत खे याद ॾियारींदो कर। उहे ॾिहाड़ा कहिड़ा आहिनि? जंहिं ॾिहाड़े ते के अल्लाह जे नबीअ जी विलादत थी, इहो ॾिहाड़ो अल्लाह जो ॾींहुं आहे। मसलन मदीने वारे साईं जी विलादत थी, मुंहिंजे लजपाल नबी जे ॼमण जो ॾिहाड़ो अल्लाह जो ॾिहाड़ो आहे। इन ॾिहाड़े खे अल्लाह याद रखण जो क़ुरान में हुकुम ॾिनो आहे। याद रखण जी सूरतूं कई आहिनि। मीलाद मल्हाइण, मजलिस करण, इहो बि याद रखण जो तरीक़ो आहे। अल्लाह जे वलीअनि जा ॾिहाड़ा, ख़ुदा जे दोस्तनि जो उर्स हुजे, हज़रत मखदूम ग़ुलाम मोहम्मद रहमतुल्लाह अलैह जो ॾिहाड़ो हुजे, हज़रत कलंदर लाल शहबाज जो ॾिहाड़ो हुजे, हज़रत भिटधणी बादशाह जो ॾिहाड़ो हुजे, हज़रत पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह जो ॾिहाड़ो हुजे। अल्लाह फरमाए थो इहे मुंहिंजे दोस्तनि जा ॾिहाड़ा मूं रब जा ॾिहाड़ा आहिनि। पुट जंहिं शइ जी निस्बत अल्लाह ॾे थी वञे
या शे आम न रहंदी आहे या शे खास बणदी वेंदी आहे मसलन बैतुल्लाह बैत जी माना है घर बैतुल्लाह जी माना है अल्लाह जो घर घर तो दुनिया में लखे करोड़े हैं बुधायो तवां जे हेतम सोहू में घणा घर हूंदा मां भी चुप तो गया जी हजार घर हैं ये भी घर हैं को अहमद जो घर को अकरम जो घर को असलम जो घर पर हिकड़ो घर मक्के में आ जेके अल्लाह फरमाए तो बैतुल्लाह अल्लाह जो घर छा तुझो घर अल्लाह जो घर पाण में बराबर थी सघनि था जवाब ॾियो तुझो घर अल्लाह जो घर अल्लाह जो घर कुरान में नाकतुल्लाह यानी अल्लाह जी दाची ओ जेका हज़रत सालेह अलैहिस्सलाम के कौम वारन चयो जे तू नबी आही असा के मौजज़ो करे ॾेखार केड़ो मौजज़ो खपेव जैसे हिन पत्थर मजा सा के को सासी साहदार चेहरो कढी ॾेखारियो वो जानवर सा ॾिसंदासीं तो ते ईमान आणी हजरत सालेह अलैहिस्सलाम पांजी लठ मुबारक पत्थर ते हई पत्थर चीर जी पियो उन मां जेरी जागंदी डाची निकरी पई डाची डाची हजरत सालेह अलैहिस्सलाम चयो ने त तव्हां जूं डाचूं बि आहिनि सॼे शहर वारनि जूं डाचूं आहिनि पर हीअ डाची आम नाहे हीअ आहे नाकतुल्लाह अल्लाह जी डाची केजी डाची हिन जी इज्जत कजो हिन जो एहतराम कजो हिन जो अदब कजो जे हिन जो तव्हां अदब न कयो त ख़ुदा ॾमरजी पवंदो इसे सा की अदब कयो हजरत सालेह फरमायो तव्हां जा जेके खूह आहिनि न हिकड़े ॾींहुं तव्हां पाणी पीजो ॿिए ॾींहुं ते इहे डाची पाणी पीअंदी साईं डाची भेड़ी जो अचे जो बीहे न त हड़ई खूहनि जा पाणी पी वञे नबी सगोरे चयो त हिकड़ो वारो आहे डाचीअ जो ॿियो वारो आहे तव्हां जो बेअदब न कजो जेको डाची जो ॾियारो है उन में पानी न पीजो सही 2 ॾींहं 4 ॾींहं 8 ॾींहं अचे बेज़ार थिया आखिर पानी पीतऊं डाची जे बारे में जो डाची में फासजी विया आहियूं हज़रत सालेह चयो त इहा आम डाची न आहे अदब कजो एहतराम कजो हिन डाची जी तव्हां बेहुरमती कई अल्लाह ॾमरजी पवंदो पोइ उन्हनि मां हिकिड़ो ज़ालिम थियो उन डाचीअ जूं खुचूं कपी उन डाचीअ खे मारे विधई डाचीअ खे क़त्ल करे विधई उन डाचीअ जी बेआबरूई कई उन डाचीअ जी इज्जत एहतराम न कई उनखे क़त्ल कई अल्लाह ॾमरियो अल्लाह कावड़ियो उन डाचीअ जे करे पूरे इलाइके ते खुदा जो कहर नाज़िल थियो अॼु बि तव्हां वञो न सऊदी अरब में मदीना मुनव्वरा खां तकरीबन 400-500 किलोमीटर परे मदाइन सालेह उहे इलाइका आहिनि जिते हज़रत सालेह जी क़ौम रहंदी हुई खुदा जो कसम मां अखियुनि सां ॾिसी आयो आहियां वॾा वॾा जबल ईअं जीअं न कितरे या छाहे जूं फाकूं थींदियूं आहिनि उन्हनि खे जीअं कपबो आहे इहे जबल फाकूं मूं पुछो ही छाजे करे चई जेॾीमहिल अल्लाह जी डाची जी हिननि बेअदबी कई अल्लाह ज़िलज़िलो आंदो नंबर जी हवा घुलाई हिकिड़ी कड़केदार रड़ थी वॾो हैबतनाक आवाज़ थियो हिननि माण्हुनि जा हयाम फाटी पिया जो जिते सो तिते मरी वियो जबल चीरजी विया ज़मीन काश काश थी वई जबल फाटी पिया उन डाचीअ जी बेइज्जती जे करे अल्लाह ने कौम खे तबाह बर्बाद करे छो त या अल्लाह जी डाची हुई पुट जिए बैतुल्लाह अल्लाह जो
घर नाकतुल्लाह अल्लाह जी दाची वलीउल्लाह यानी अल्लाह जो दोस्त चो अल्लाह जो तुझा भी दोस्त आहिनि न मुंहिंजा बि दोस्त आहिनि हर कंहिंजा दोस्त कंहिंजा घणा कंहिंजा थोरा चवंदा आहिनि हे यार वेस माण्हू आहे यार तव्हां बि बणाइनि न तम सो वारा इहे अल्लाह बि यारी रखंदो अथव सुभान अल्लाह दुनिया जा माण्हू चूंटे चूंटे बोले बोले यारी रखंदा आहिनि हर कंहिं सां यारी न रखबी आहे सुभान अल्लाह जी यारी चूंटे बोले जेको दिल खे वणी 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 सुभान अल्लाह अल्लाह भी चूंडींदो आ खल्क रब जी खल्का माण्हू अल्लाह जा माण्हू आहिनि पर उन्हनि माण्हुनि मां रब जंहिंखे चूंडींदो आ उन खे पंहिंजो दोस्त बणाईंदो आ अदा हे सिपाही जो दोस्त हे सूबेदार जो दोस्त हे सरदार जो दोस्त हे वडेरे जो दोस्त हजरत मखदूम गुलाम मोहम्मद अल्लाह जो दोस्त कंबर वारो साईं अल्लाह जो दोस्त रहमतपुर वारो साईं अल्लाह जो दोस्त मशहूरन वारो साईं अल्लाह जो दोस्त छा तुझो दोस्त अल्लाह जो दोस्त पाण में बराबर थी सघनि था मिठा तोखे पंहिंजे यारनि जो ख्याल थींदो आहे अल्लाह खे पंहिंजे यारनि जो ख्याल हूंदो आहे फकीर दुर्वेश अल्लाह जो दोस्त मस्त हुजे मस्त अल्लाह कॾहिं सियाणनि सां यारी रखंदो आहे कॾहिं मस्तनि सां बि यारी रखंदो आहे मस्त फकीर रस्तो ॾयूं पियो अचे रस्ते में कप्पा मींहुं ठला कप चिक गारो आ मस्त जो अचे पियो थाफोड़ा हणंदो हणंदो चरन जो हलण ई बंदरो थाफोड़ा हणंदो पियो अचे परियों हिकड़ा ॿ यार पिया अचनि ठाकुर पायूं गिचीअ में हुन जो हथ हुन जी गिचीअ में हुन जो हथ हुन जी गिचीअ में सुभान अल्लाह हे जो मस्त अचे पियो न थाफोड़ा हणंदो हीअं जो पैर ज़ोर सां हयईं मिट्टी गप उथी हिकड़े यार जे कपड़नि ते वञी लॻी त ॿिए यार खे कावड़ लॻी जहिड़े चरिया निभागा मुंहिंजे यार जा कपड़ा ख़राब कया अथई कहिड़ो तूं फ़क़ीर आहीं मुंहिंजे यार जा कपड़ा ख़राब कया अथई फ़क़ीर वरंदी न ॾिनी फ़क़ीर जवाब न ॾिनो रुॻे काटड़ो मथे करे निहारे कंध मथे करे निहारियईं ॿ टे विखूं अॻिते हलिया उन जे कारियूं पेरनियूं अचानक पेर तिरकियो वञी कंध पर किरियो गाटो भॼी पियो मरी पियो मरी पियो के माण्हू चयो फ़क़ीर कयो मस्त फ़क़ीर पिटींदा न आहिनि फ़क़ीर बदुआऊं न ॾींदा आहिनि तो त तड़े खड़े हुनजो सिर खणी छॾियो तो का बदुआ ॾिनी जीअं त मूं न पिटियो आहे पर यारनि खे यारनि जे करे ख़ैरत ईंदी आहे यार पंहिंजे यारनि जो ख़्यालु कंदा आहिनि हिन जे यार जे बदन ते मिट्टी लगी यार न सठो मुखे गारियूं ॾिनई मुखे घटि वधि ॻाल्हाई पोइ मुंहिंजे यार खे ख़ैरत आई आहे मुंहिंजे यार हिन जो ॾाढो भॻो आहे मूं न पिटियो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह वो मिठा अल्लाह पंहिंजे दोस्तनि जे लाइ इहे ख़ैरत कंदो आहे मन आताली वलियन फ़क़द आज़नतू बिल हर्ब सही बुखारी में सही मुस्लिम में हदीस मुझे आका फरमायो त अल्लाह तो फरमाए जेको मुझे दोस्त सा दुश्मनी तो रखे उन सां मां अल्लाह जंग जो ऐलान तो कयो इन सां मां लड़ाई कंदुसि मुझे यार जो जेको दुश्मन मुझे दोस्त जो किला खोरा मुझे यार सां जेको चिड़े थो मुझो यार कुछ न
चवंदुस पर मां अल्लाह पान बदलो सुभान अल्लाह हिते भी होते हजरत पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह आया रहमतपुर शरीफ में हिकड़ो मुखालिफ बद ज़बान बद कलाम पीर मिठा साईं जंदे खिलाफ खटिया ज़बान इस्तेमाल करण वारो दांदन जो जोड़ो हुयुस हिकड़े दांद ते नालो रखे पीर मिठा साईं जो रसूल सुभान अल्लाह उन हिकड़े दांद जो नालो रखो पीर मिठा साईं जो बे दांद ते वरी पीर मिठा साईं जो मुर्शिद हज़रत फज़ल अली कुरैशी बे ते वरी नालो उन बुजुर्ग जो रखे वो उन दांदन के लठियूं वणे डोरना जे चोकूं जे नालो वठी उन दांदन के बेहुरमती करे नालो वठी घटिया लफ्ज़ गालाए मुझा दोस्तों अल्लाह दे वली सा एडी दुश्मनी खुदा जी कुदरत ही थी जो बेलगाड़ी थे दांदन जो जोड़ो बेलगाड़ी में जुटियल हुजे औ वठी दा दांद रुकल दांद वठी टोड़िया ॾाढो रोके महार टुटी पई दांद जो रसो हुन जो भी टुटी पियो छिकींदे हुन जो रसो भी टुटी वियो बेलगाड़ी अचे टोड़ी दांदन अचे टोड़ायो छलांग चड दींदे हिय जो किरियो त उने गाड़ीअ जे जेको पैर हूंदो आहे उन ते लोह जो पटु चढ़ियल हूंदो आहे उन जे हेठों अची वियो अधु हेॾे हलियो वियुसि जिस्म अधो अधु टुकड़ा ओ मिठा अल्लाह जा वली पिटींदा न आहिनि पर अल्लाह के खुद ग़ैरत ईंदी आहे सुभान अल्लाह वली जो दोस्त अल्लाह जो दोस्त वली जो दुश्मन अल्लाह जो दुश्मन ओ मिठा अज जे वली जे उर्स ते आयो ही जे कामिल वली जे आस्ताने ते आयो ही खुदा जाने इलाके वारन का पुछो त हिन वली जो करामतू अज भी दुनिया में बुधाए नथा सुभान अल्लाह बेशक भली मज़ार में भली पंहिंजे कब्र में पर वली मज़ारुन में भी मरंदा न आहिनि अल्लाह जा दोस्त पंहिंजे कब्रुन में भी जिंदा हयात हूंदा आहिनि अॼु जेकी उर्स ते आया अॼु जेकी आस्ताने ते आया वली उन्हनि खे ॾिसे भी थो उन्हनि जे लाइ दुआऊं बि ॾिए थो ओ मिठा पोइ अल्लाह जे दोस्तनि जे आस्ताने ते अचण वारनि जे लाइ अल्लाह ताला पंहिंजे रहमत जा दर खोले छॾिए थो सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या जेडी जमात आयो आवाज अचे सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह सुभान अल्लाह वली रज़ा खुशी में का दुआ दे त या दुआ कबूल पर वली गुस्से में कावड़ में को गरम लफ्ज कढे त इहो या बदुआ या पिट भी रब वट कबूल हुंदी आ अल्लाह जे बानन जा लफ्ज रब रद न कंदो आ बेशक सुभान अल्लाह वली सगोर बच्चे जो नमाज देला फजर जो टाइम तुम तुरको उंदाहड़ी हुजे फजर ते अचे पियो रस्ते में काशे पैर में लगस ये थाबड़ बुआन मानू ये पैर में काशे ठोकर लगी तो बुजुर्ग जो अले काठिया अले पत्थरा अले लोहा अले छाए सुभान अल्लाह छाई दायो में नमाज ते सुबह जो मानू चंदसी चढ़ अले काठिया अले पत्थरा अले लोहा अले छाए सुभान अल्लाह के सियाने के वलिया ही शे छाए के वा इसी जिंदी अले काठिया अले पत्थरा अले लोहा अले छाए वरी उन्हें के खड़ी व्या ने पार्टी में साइन
छाहे उन्हनि वेही महीनो सॼो रिसर्च कई महीनो सॼो खोजना कई पोइ पन्ने ते लिखी ॾिनो एक्सपेरिमेंटल वेरिफिकेशन लिखी ॾिनो अले काठी आहे अले पत्थर आहे अले लोह आहे अले छा सुभान अल्लाह उहे जेके वलीअ जा लफ़्ज़ निकिता हाय हाय सुभान अल्लाह मुझा दोस्तों अल्लाह वारन जा लफ्ज़ पा कमाल पा असर हुंदा ने सुभान अल्लाह बेशक सोना माई रोंदी आई साईं बच्चो गुम थी वियो आ ॾाढो ॻोल्हियो सी तलाश कयो सी बच्चो हथ नथो अचे साईं फरमायो अम्मा तुझे पुट जो नालो छा आहे चईसी नालो अथसि सावण मुरीद के जवा पन्नो त खणी ने पन्ने ते लिखे कंधीअ काह सवारिया इछो सावण आयो सुभान अल्लाह पन्ने ते लिखी हमारे पन्नो खणी वञो माई जो घर वञे त सावण घर वेठो आहे सुभान अल्लाह माई पंहिंजे पुट सां मिली भाकुरड़ा पातई चुमड़ियूं ॾिनई वरी जी माई खे खुटी खणी मोटी आई साईं तो चिट्ठी पोइ लिखी मुंहिंजो सावण अॻे ई घर अची वियो चइबा आओ मुंहिंजी चिट्ठी खां अॻे आयो चए हा सीता जी चिट्ठी पोइ आई ऐं मुंहिंजो बच्चो सावण अॻे ई अची वियो अमा इहा चिट्ठी त मूंखे ॾिजाए चिट्ठी वठी फाड़े छॾी अमा मोटी वञ माई जो घर वञे न को सावण न को सियारो सावण लफे न जुड़े पोइ सम्झई पेशेमान थी मोटी साईं अल्लाह वास्ते माफ़ कजाए मुंहिंजी ग़लती आहे साईं फरमाए ज़बा असांजे चिठीअ खां अॻे सावण आयो वञी पंहिंजे सावण खे पाण ॻोल्हे निगाहे वली में ये तासीर देखी बदलती हजारों की तकदीर देखी सुभान अल्लाह बेशक बेशक मता भाऊ ये भाई मरी व्या मोर सब सारा पटे अखियूं निहारे ॾिस अल्लाह वारा अञा आहिनि साईं मथां गुलामो विया बस हाणे उधर खाली थियो पुट ईअं न आहे भाग्य जा पाण खाली जेकॾहिं सुनो सैयद गुलाम हुसैन शाह वियो त उन जा बच्चा वेठा आहिनि सुभान अल्लाह मिठाइयूं रहमत जो दर बंद नाहे थियणो अल्लाह जे वलियनि जा आस्थाना फैज़ जूं जायूं आहिनि इहो क़यामत ताईं फैज़ जायूं मता भाऊ इहे भाई मरी विया मोर सब सारा पटे अखियूं निहारे ॾिस अल्लाह वारा अञा आहिनि भरियल अथई भाण भाग्यनि जा मता सम्झी सुञाइनि सुभान अल्लाह उहे बोलियूं उहे लोलियूं तड़न ते से तमारूं आहिनि उहे हक़ इल्लल्लाह चवण वारा अञा आहिनि सुभान अल्लाह पुट जे वलीअ जा लफ़्ज़ रब ख़ाली नथो मोटाए त हर वली खे फैज़ मिले थो मदीने वारे साईं खां ॻाल्हायो किथां फैज़ जो सरचश्मो त गुंबद ख़दर आहे न जेकॾहिं वलीअ जे लफ़्ज़नि में पावर आहे त मुंहिंजे नबीअ जे लफ़्ज़नि में पावर छा हूंदो सुभान अल्लाह जे तव्हां मूंॾे तवज्जो कयो त मां हिकिड़ो मदीने वारे जो मौजज़ो बयान कयां जी जागो पिया तवज्जो मूंॾे अथव हिंदुस्तान में दिल्ली जो शहर दिल्ली जे पासे में हिकिड़ो नंढड़ो ॻोठ आहे उन ॻोठ में हिकिड़ो शख्स रहंदो आहे जंहिंजो नालो आहे रतन
रतन हिंदी वापारिया ताजिरवा मानु खणी हिंदुस्तान जो अरब जे मंडियुनि ते वेंदो आ मक्के वेंदो आ मदीने वेंदो आ तिजारत वापार जे संगे सां उहो पंहिंजी रिवायत थो आणे हे देखो वाक्य ताके बुधायो जम अल इसाबा में हाफिज इब्न हजर अस्कलानी यो वाक्य लिखियो आ ऐं बिन बे मुतअद्दिद मुअर्रिखन सहाबा किराम जे तज़किरा निगारन यो वाक्य लिखियो आ कन इन वाक्य जो इनकार भी कयो आ कन इकरार कयो आ पर असा जे में मुस्तफा जो शान हुजे असा इनकार न कंदायूं इकरार कंदायूं सुभान अल्लाह बेशक सुना बाबा रतन हिंदी वापार जे संगे सां मक्का मुकर्रमा वियो आ इहो उहो दौर हो जो हुजूर जी विलादत थी चुकी हुई मदीने वारा साईं 6 या 7 साल जी उम्र हुई हुजूर बचपन जो ज़मानो आ बाबा रतन हिंदी पंजो वाक्यो जो बयान करे त मां तिजारत जे संगे मक्का मुकर्रमा में वियोसे मक्के जी मज़ाफ़ात में मक्के जी बहराड़ी में मींहुं उठल हुयो नए वहे पई मींह जो पानी तेज वहे पियो हिकड़े पासे ॾो उठण जो वक़्त बीठो ॿिए पासे ॾो हिकिड़ो नीकरो नंढड़ो ॿार बीठो हुयो पर हीअं जो बीठल हुयो उन जो चेहरो पियो ॾिसां त ईअं पियो लॻे ॼणो चोॾी जो चंड ज़मीन ते वेही आहे सुभान अल्लाह बाबा रतन थो चवे त मूं जेॾी महिल उन नींगरे खे नहर जे परे पासे ॾिठो मूं समझो ओचितो नहर वही आई आ ने ओचितो वही आई आ ही ॿार पंहिंजे उठन ॾे वञण थो चाहे मूं चयो मांसि ओ बचड़ा सुभान अल्लाह या रसूल अल्लाह खबर आ त नए जो पानी तेज वहंदो आ जबलनि तां पानी लहंदो आ वाकुरो तिखो हूंदो आ वो ॿारड़ो परीअं किनारे ते बीठल हुयो मां समझी वियुसि त इहो नए टपण थो चाहे मूं चयो मांसि ओ बच्चा जे ओ सोना बच्चा जे चमी त मां तोखे पार कयां सुभान अल्लाह मुखे चई त हा मुखे भली तव्हां पार कयो चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अलैका या रसूल अल्लाह बाबा रतन हिंदी थो चवे उन नींगरे खे मां पंहिंजे भाकुर में खयो मूंखे ईअं लॻो उन जो बदन रेशम खां वधीक मुलायम हुयो उन जो जिस्म खुशबूदार हुयो उन जे बदन मजा मुश्क खां वधीक सुरहान पे आई मां उनखे पंहिंजे भाकुर में खणी ऐं उहा नए टपाए ॿिए पासे ॾे पहुचायो त मूंॾे निहारियईं नेण खणी मूंॾे ॾिसी चवण लॻो बारकल्लाहु फी उम्रिका बारकल्लाहु फी उम्रिका बारकल्लाहु
फी उम्रिक तुझी जिंदगी में अल्लाह बरकत विझे तुझी जिंदगी में अल्लाह बरकत विझे तुझी जिंदगी में अल्लाह बरकत विझे टे फेरा मुखे जिंदगी जी बरकत जी दुआ नहीं सुभान अल्लाह मुखे खबर नहीं त बार केंजो आ केरा मुंह तो ने के वो ने ट्रपाए छडी वो पंजे सासन के वठी रवानो थी वियो मां पंजो तिजारती काफलो व्यापार करे वापस दिल्ली मोटी आयुस हिंदुस्तान वापस वरी आयुस पो वक्त गुजरंदो रहो हिकड़ी रात थिया चोटी जी रात हुई मां बाहर पंजे घर का बाहर अंगण ते बैठो अचानक ॾिठ में त चंड चीर जी अधो अध थी पियो अधो ओलह ॾे हलियो वियो अधो ओभर ॾे हलियो वियो वरी थोरी देर में ॿई टुकड़ा वापस आया चंड चुड़ी वियो चंड मिली वियो सुभान अल्लाह मुखे हैरत लगी जिंदगी में कदे ये न थिया चंद्र अथोद थे वरी जुड़ी वने यो जो मुंह माजरा पदे अखन सा ॾिठी मुखे हैरत लगी पो कुछ सालन खां पो मुझो वरी मक्के वञण थियो तिजारत जे ला खबर पई त मक्के में मोहम्मद करीम नबूवत जो ऐलान कयो सुभान अल्लाह उनका पद कौम वारन मोजज़ो तलब कयो जे तू सच्चो नबी आ असां के पंजे मोजज़े तौर बुधाए ही चंद्र तुझी गवाही जे पो असां भी कलमो पढ़ी मुसलमान थींदासी मदीने वाले साईं आंगुर जो इशारो ॾिनो त चंद्र अधोअध थी वियो सुभान अल्लाह कमर टुकड़े इशारे ना जे अंगुल हिक लगा देवे सबब केड़े कनू दुनिया ते आमण कम मुहम्मद दा मुद्दत दी उजड़ी धरती को वसावण कम मुहम्मद दा करीम चंद्र चीरे मोजज़ो करे ॾेखारियो आ मूं त यो मोजज़ो पाण अखियुनि सां ॾिठो हुयो सुभान अल्लाह हाणे दिल घुरियो त मके वञा इन लजपाल नबी जो वञी अखियुनि सां दीदार कया उन नबीअ ते वञी कलमो पढ़ी ईमान आणिया रूबरू तू दीदार कया इन सिक में मदीना मुनव्वरा मक्का मुकर्रमा आयुस तुझे दीदार ले अरबी लगे में लुआ अंदर लोरी बिरे बेहाल कयो बेवसे खसे दिल यार बेजोरी सुभान अल्लाह जो जिन मक्का मुकर्रमा मां पहुंच से पुछा कयम त मोहम्मद मीर किथे वो जिन पुत जो ऐलान कयो आ वो सोनो किथे आ खबर पई त हिन घर में हुजूर जलवागर आइन जो मां उन घर में विस हुजूर तटे ते वेठा इए पियो लगे त ॼण चोटी जो चंड जमीन ते लही आयो सुभान अल्लाह हसीन चेहरो लाल लपड़ा ये गुलन में गुलाब वो जान जाना वो शाह जगन्ने में तो जो सही जवाब नाए जॾहिं निहारी खिली खिकारी दिलियूं हज़ारे हबीब ठारी झलक ॾिठी जे मिठाई वांजी
हशर जो नते हिसाब नाए जदों जेरी मल उन्हें हुजरे में आयस जिते लजपाल नबी बैठल हुयो हुजूर जे मुखड़े ते नजर पई हाय हाय हजरत बर्रा बिन आसिम थो चवे त मुस्तफा जो मुखड़ो ये नजर ईंदो जणो सिजु मुस्तफा जे चेहरे मां उभरी रहियो जाबिर थो चवे त हुजूर जो चेहरो ये लगंदो जणो चोडी जो चंद्र जमीन ते लही आयो आ मौला अली थो चवे त मुझे मुस्तफा जो चेहरो ये लगंदो जो मु जिंदगी में हुजूर जड़ो न अग डिठो न पोए डिठो